अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सागर आवाया फरहा औरंगज़ेब ऐमाया गजाला अबरू सबका पेरा एक नज़र हेडलाइंस से। इंटरबैंक मार्केट में पाकिस्तानी रुपए के मुकाबले में डॉलर की कीमत में लागी तो चौथे ॾींहुं बि घटिताई डॉलर ₹2.61 घटिताई से 226 रुपया 19 पैसनि की सतह से अची वियो। माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान तरफा IMF जा समूरा शर्त पूरा थी चुका पर अञा सिर्फ़ हलंदड़ साल लाइ घुर्बल $4 अरब की खोट पूरी करण बाक़ी आहे, जंहिंजो इंतज़ाम थियण सां IMF इख़्तियारनि तरफा घुर्बल किस्त जारी थी वेंदी। IMF के मुतालबे ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि जो तयन हफ़्तेवार बुनियादनि ते करण जो इम्कान ज़रियनि मौजूदु वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में फेरफार जे मुदे जो तयन कयो वेंदो। आलमी मार्केट में पेट्रोल जे अघनि में लाहन चाढ़नि जो असर अवाम ते मुंतक़िल कयो वेंदो। तहरीक इंसाफ जो अॼु इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतिजाज जो ऐलान। इस्लामाबाद इंतजामिया रेड ज़ोन ॾांहुं वञण समूरा रस्ता सील करे छॾिया। पुलिस रेंजर्स ऐं FC जा जवान मुक़रर। सरकारी मुलाज़िमनि ऐं वास्तेदारनि माण्हुनि लाइ सिर्फ़ मारगला रोड खुलियल। सख़्त चेकिंग खां पोइ वास्तेदार माण्हुनि खे रेड ज़ोन ॾांहुं वञण जी इजाज़त। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौलाना फज़ल रहमान जा KPK में बोर्ड मुतासिर इलाइक़नि जा दौरा। सूबा इंतज़ामिया जे रिलीफ ऐं बहाली जे कमनि ते वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म चवे तो बोर्ड ऐं बरसात सबबि मुतासिर थियलनि खे अकेलो न छॾियो वेंदो। KPK जे बोर्ड मुतासिरनि जी इमदाद में वाध कंदासीं। KPK हुकूमत बोर्ड मुतासिरनि जी इमदाद में वाध करे असां सभिनी खे गॾिजी बोर्ड मुतासिरनि जी बहाली जो कमु करणो आहे। कंहिं बि मुतासिर जो हक़ न फॿाए वेंदो। बलोचिस्तान में तमामु घणो नुक़सानु थियो आहे। फ़सुलनि खे थियल नुक़सान बाबति सूबाई हुकूमतूं सर्वे कनि पियूं। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त वज़ीर आज़म ॾुखारनि माण्हुनि जी सहायता लाइ KPK आयो। बोर्ड सबबि जानी तोड़े माली नुक़सानु थियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI जी क़ौमी असैम्बली के मेंबरनि जो इस्तीफ़ाऊं मरहिलवार मंजूरी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते नोटिस जारी करे छॾिया। इस्लामाबाद हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस आमिर फारूक PTI मेंबरनि जी इस्तीफ़ाउनि जी मरहिलवार मंजूरी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत पारां क़ौमी असैम्बली जे स्पीकर काबीना डिवीज़न जे सेक्रेटरी ऐं इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी। क़ौमी असैम्बली जे सेक्रेटरी समेत ॿिया लाॻापल अमलदार रिकॉर्ड समेत ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थियनि। अदालत जो हुकुम। PTI 8 सालनि ताईं इलेक्शन कमीशन ते दबाव विधो। इमरान ख़ान इलेक्शन कमीशन में कूड़ो हलफ़नामो जमा करायो ऐं अकाउंट्स लिकाया। PTI जे एहतिजाज जो को बि क़ानूनी ऐं आइनी जवाज़ नथो ठहे। वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हिक पासे चई रहिया आहिनि त खेनि का बि परेशानी नाहे, ॿिए पासे एहतिजाज पिया कनि। PTI वारा मुल्क खे आइसोलेट में रखी विया, जंहिंखे संभालण में 1 साल लॻी वेंदो। सिंध में 6 खां 9 अगस्त ताईं गजगोड़ सां गॾु बरसात जो इम्कान। मौसमियात खाते तरफ़ां कराची समेत सिंध जे ॿियनि शहरनि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। KPK गिलगित बल्तिस्तान बलोचिस्तान ऐं कश्मीर में अॼु बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु तेज़ बरसात जो इम्कान नाहे, हल्की बरसात पवंदी।
गुड्डू बैराज वटि पानी जे वहिकरनि में तेज़ी सां वाध वारो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि विचोली ॿोॾि बरक़रार। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,79,475 क्यूसेक, हेठां वहिकिरो 3,47,622 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 11,380 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाध थी। आपाशी इंतज़ामिया तरफ़ां पाणी जे वहिकरनि में मुसलसल वाध खां पोइ कचे जे रहिवासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जूं हिदायतूं। खानपुर महर वेझो मसूबा वारे इलाइक़े में आलमाणी बिरादरी जे घरनि ते पुलिस चढ़ाई। चक्रियनि दौरान पुलिस जे मुबैना तशद्दुद में ॻोठाणो क़तुल। ॻोठाणनि इल्ज़ाम मड़ियो आहे त पुलिस ड्रोड़ाए कादिर बख़्श आलमाणीअ खे मारियो आहे। आलमाणी बिरादरी जे माण्हुनि 3 पुलिस अहलकारनि खे यरग़माल बणाए वरितो। फौती ॻोठाणे जो लाश रोड ते रखी एहतिजाजी धरणो।